अल्लाह कुर्बानी में छा रखियो आ छाहे नबी पाक फरमाइन था अवां जे बख्शिश जो सामान आ पर मुझे ॾाॾे इब्राहिम जी सुन्नत आ मुझे ॾाॾे इब्राहिम जी सुन्नत आ ऐं अवां जे बख्शिश जो इन में सामान आ जमल माण्हू बिस्मिल्लाह अल्लाह अकबर करे कुर्बानी जे जानवर के ज़िबह कंदो आ नबी करीम फरमाइन था पिया उन जानवर जे गले जी रत ज़मीन ते पोकिरंदी आ अल्लाह सही कुर्बानी करण वारे जा गुनाह अॻे ई बख्शे छॾींदो आ सम्मिनू दुहायाकुम फइन्नहा अला सिराते मतायाकुम मदीने वारे मीर फरमायो अवां पंहिंजा जानवर कुर्बानी जा सघा मोटा ताज़ा कयो उहे कुर्बान कंदा कयो छाजे करे जो पुलसरात जे मथां इहे तव्हांजा हवाई जहाज थी सवारियूं बणबा ये तव्हां जो सवारी हूंदियूं इन सवारीअ ते चढ़ी तव्हां का पार वेंदो मुंहिंजा आदड़ा इहा तव्हां जे लाइ जानवर बि तव्हां जे लाइ क़यामत जे ॾहाड़े फ़ाइदे वारो आहे महबूब करीम फरमाइनि था जेतिरा जानवर जे पुठीअ ते वार हूंदा ओतिरा दर्जा तव्हांजा बुलंद जंहिं ॾींहं खां तो जानवर घर में बीहारियो आहे त कुर्बानी कंदुसि उन जो गाह बि क़यामत में तोड़बो उनखे पाणी पीआरे तो उहो बि क़यामत में तोड़बो इहा त सवली ॻाल्हि आहे पर महबूब तां कुर्बान वञा उहो जानवर छेड़ा लाहे फोंगड़ियूं लाहे अल्लाह से फरमाए तो इहा बि क़यामत में तुंहिंजे अमलनि में तोड़बी फ़ाइदो ई फ़ाइदो अबा नुक़सान त कोन्हे ॻाल्हायो घाटो त कोन्हे न फ़ाइदो ई फ़ाइदो आहे इहे शयूं तव्हां ऐं वधीक सवाब इन्ही में आहे जो माण्हू 12 महीना उन जानवर खे पाले भला जे 12 महीना नथो करे त 6 माही अॻे हुनखे बीहारे छॾे पर भला जे 6 महीना बि नथो बीहारे सघंदा हफ़्तो महीनो त अॻु में नाले करे छॾे त सवाब थिएसि वरी असां वरी छा कंदासीं उहो ढको जेको वहाए 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 20 वंडियूं वहंदो हाणे अलाह ते थोरो था कयोसि कुर्बानी ईअं न सम्मिनू दुहायाकुम जानवर जेको जानवर हुजे कुर्बानी जो सगो सोणो मतारो खूबसूरत हुजे अल्लाह से फरमाईंदो लन तनालुल बिर्रा हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून अवां खे नेकी तॾहिं मिलंदी जॾहिं अल्लाह जे राह में प्यारी शइ कुर्बान कयो वणंदड़ शइ कुर्बान कयो जंहिंखे तव्हां खे वणण वारी शइ प्यारी शइ हुजे उहा कुर्बान कंदो त रब करीम जी ज़ात बाबरकात तव्हां खे नेकी नसीब फरमाईंदो बुज़ुर्गी नसीब फरमाईंदो मुंहिंजे महबूब पाक जा उम्मतियो ही अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जे रहमतुनि वारो महीनो आहे।